Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. तो चल गाड़ी बाहर बिठाने से बारन गिरना था हमारे सका तो बस अच्छा क्यों फिलहाल ने थोड़ा सब्र कर बताओ ना, तुमने रात से मुझे कुछ नहीं बताया। क्या बताऊं यार, कुछ बताने के लिए नहीं है। मतलब तुम उसके ऑफिस गई, मोबाइल लिया और वापस आ गई, बस। बस। और तुम्हें क्या शौक हो रहा है जानने का? हाँ, खुद तो उस वक्त मैडम पढ़ाई में बिजी थी और अब एक एक पल का हिसाब ले रही हो। देखो, मेरी पढ़ाई के बीच में मत आओ। मैं ये जानना चाहती हूँ कि तुम दोनों के बीच में क्या बातें हुई। मैं क्यों बताऊं तुम्हें? हाँ, कुछ तो हुआ है जो छुपाया जा रहा है। हम दोनों ने क्या? हम दोनों ने लंच किया साथ में। ओह गॉड फसीहा, तो ये बात तुम मुझसे छुपा रही थी। हाँ यार, तो इसमें इतना पागल होने वाली कौन सी बात है? इसमें बहुत बड़ी बात है। एक लड़का और लड़की साथ में लंच करें, जरूर उनके बीच में कोई बात है और एक नई हसीन सफर की शुरुआत है। मैं जानती थी तुमने यही बकवास करनी थी, जब भी तुम्हें कुछ नहीं बता रही थी मैं। अच्छा बताओ ना, फिर कब मिल रहे हो तुम दोनों? मुझे नहीं पता। अच्छा बस यार ये तो बताओ, तुम्हें वो कैसा लगा? फिर वही बकवास। मैं बता रही हूँ, मैं तुम्हारा कत्ल कर दूंगी। अब इस बारे में मुझसे कुछ भी नहीं पूछना, समझ आई? मैं सोने जा रही हूँ। अच्छा जाओ, देखो उसको ख्वाब में। अब तुम हमें कहाँ टाइम दोगी? सो जाओ। बदतमीज। तो चाहते हो गाड़ी बाहर बैठाने दे समझ ना कर सकूं सुधारी तालशा के खाऊंकर वाशल का तो दिस जाए
यस, सर मैं कमिंग। आइए। सर कराची से ही आपका पार्सल आया। ठीक है, रख दें। थैंक यू। हेलो। कीअं लॻो मुंहिंजो गिफ्ट? सुठो? लॻे थो तोखे सुठो न लॻो आहे? न, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। मूंखे वणियो तुंहिंजो गिफ्ट। पोइ ख़ुशि छो न पियो लॻी? तोखे कीअं ख़बर पई त मां ख़ुशि न आहियां? बसि तुंहिंजी आवाज़ खां अंदाज़ो लॻाए वरितो। मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे। अच्छा, चेहरनि सां गॾोगॾु हाणे तूं आवाज़ बि पढ़ण लॻी आहीं। वसीम, जेकॾहिं तोखे गिफ्ट पसंदि न आयो न त उनखे उछलाए छॾ, बल्कि मां चवां थी उनखे साड़े छॾ। कहिड़ी चरनि जहिड़ी ॻाल्हियूं पई करीं? पाण ॻाल्हि करे, पाण नतीजो कढण, पाण खे अज़ियत ॾियण, इहो सही न आहे। ॻाल्हि गिफ्ट जी कोन्हे। त पोइ आख़िर छा आहे? जॾहिं खां तूं इस्लामाबाद आयो आहीं तो वटि त मुंहिंजे लाइ वक़्तु ई कोन्हे। जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहीं ईअं लॻंदो आहे एहसान करे रहियो आहीं। आयरा, तोखे का ग़लत फहमी थी आहे। अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। हिते मां बिज़ी आहियां ऐं जॾहिं फ्री थींदुसि वापसि ईंदुसि त तोसां मिलंदुसि। ॾिस, जेतिरो सोचींदी आहे ओतिरो परेशान थींदी आहे ऐं मूंखे बि कंदी आहे। त पोइ वसीम मां छा कयां? तोखे ख़बर आहे न मां तोखां बग़ैर जी नथी सघां। मायरा, कुझु ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे। मोटी ईंदुसि त मुलाक़ात थी वेंदी असांजी। वापसि कॾहिं ईंदे? जल्द वापसि ईंदुसि। ओके, तूं ॿुधी पई न? हाँ, ॿुधी रही आहियां। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रख। मूंखे कुझु कमु करणो आहे ऑफिस जो, पोइ ॻाल्हायां थो। बाय। साईं, कम कोन थियो। अच्छा, साईं कम कोन थियो, दलानूर मरजी विया। ये कहिड़ी बकवास आहे? थियो छा आहे? ऐं तौकीर किथे आहे? राति हुनजी गाड़ी जो एक्सीडेंट थी विया। दिलानूर उते ई मरजी विया। ऐं तौकीर जी काई बि ख़बर न आहे। मूंखे उहो घटिया इंसान खपे, हर हाल में, जिंदा या मुर्दा। मां कुझु नथो ॼाणां। वञ ऐं सॼे शहर में हुनखे ॻोल्ह।
मुझे सबनी खानदान वारन के इन धरती में जिंदा दफन करे दे बाहे दे छड़ो उनके घर के आने छोड़ बीठो आए थे वहीं गुम थी। जी साईं, जी साईं। मनहूस तोकीर तू ही चाहतो करें। छा थिया खैर ताए तू पंहिंजी छा हालत करे छड़ी है। हाँ यार खैर आहे बस यार वो मुझे मारे छड़ींदो यार। मारींदो केर मारींदो यार वो आरिफ मुझे कोने छड़ींदो यार। अच्छा सुकून सा वे ऐं मूंखे ॿुधाए त अगर थियो छा आहे। यार मुझे उन लॻी आहे थोड़ो पानी खणी अचे। ठीक है मां पानी खणी थो अचां। या तुझे हथ में धक लगल आहे मां डॉक्टर के वठी चा। न यार इन सां कुछ फर्क न पवंदो बस तू मुझे कुछ ॾींहंनि जे लाइ हिते लिका यार। अच्छा यार तू मूंखे ॿुधाए त तोसां आख़िर थियो छा आहे। मां तुंहिंजो दोस्त आं मां त कंहिंखे न ॿुधाईंदुसि। बस यार मां तोखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए सघां थो त मूंखे आरिफ शाह लाइ हिकु ज़रूरी कमु करणो ऐं उहो कमु मां करे कोन सघियुसि ऐं मुंहिंजे करे उनजो हिकिड़ो ख़ासि माण्हू मारिजी वियो। आरिफ केर आरिफ हुसैन शाह। हाँ यार मां थकिजी पियो आहियां ॾाढो। मां केसि ताईं भॼंदे रहंदुसि। मूंखे सुकून घुर्जे यार मां ईअं नथो जी सघां। ओके यार तू आराम कर तोखे आराम जी ज़रूरत आहे। इन्हनि ॻाल्हियुनि खे दिमाग़ खां कढी छॾ तू सुकून सां रहो। यार मुंहिंजो मथो थो फाटे मुझे जिस्म ईअं थो लॻे त हुनजे मथां घोड़ा भॼंदा हुजनि। अच्छा ठीक आहे तू आराम कर मां तुंहिंजे लाइ कुझु खणी थो अचां। सही आहे ठीक आहे। हेलो हेलो छा पे थे तुझो इंतजार मुझे इंतजार छो तो जीअं तू मूंखे शहर घुमाए सघीं। अच्छा तो पो देर छा जी हेलो Let's go.
ओके बाय। बाय। फसिया। हाँ? मूंखे कुछ चवणो। चओ। समझ में नथो अचे कीअं चवां। चई छॾ न। फसिया मां तोसां हाँ चओ। मां तोसां चओ न। चई छॾ न। फसीहा, फसीहा, होश में आओ। ये क्या बड़बड़ाए जा रही हो तुम? वो कहाँ है? वो कौन? तुम जरूर कोई ख्वाब देख रही थी। हाँ शायद ख्वाब ही था। कौन आया था तुम्हारे ख्वाब में? कौन आया? कोई भी नहीं, पता नहीं यार। मैं जानती हूँ वसीम था तुम्हारे ख्वाब में। जी नहीं, ऐसा कुछ भी नहीं है। ऐसा ही है। मैं जानती हूँ वसीम आया था तुम्हारे ख्वाब में। मोहब्बत हो तो ऐसी हो। तुम्हारी फजूल बातें सुनने का अभी मेरा कोई भी वो नहीं है। हटो यहाँ से, मैं वॉशरूम जा रही हूँ। वॉशरूम में तो मिशेल है। और अभी तो मैंने उसको बताया नहीं कि तुम ख्वाबों में किसके साथ घूम रही थी। खबरदार, खबरदार जो तुमने उसको कुछ भी बताया, वरना मैं तुम्हारा मुंह नोच लूंगी। काश मैं तुम्हें ना उठाती और वो सब सुन लेती जो तुम वसीम से कहने जा रही थी। तुम्हारा वाकई कुछ नहीं हो सकता। हटो यहाँ से। वुड्स कारी गेट वारो दरवाज़ो पक मां तो वांगुरु बात फार न आहियां कंदो। चङो घणी टरटा न कर, वे गाॾीअ ते त मां ॾिसी अचां थो। ॾिसी अचां थो मतलब जेको भी घर खां ॿाहिरि निकिरे न सिधी गोली नेड़ वारी हणजांसि। ख़बर आहे मूंखे, घणो सम्झाइण जी कोशिशि न कर। ख़बर त तोखे सभु हूंदी आहे, पर पोइ बि तूं वॾा ॾाढा मसला कंदो आहे। तूं हिते भी, मां ॾिसी अचांसि थो। ठीकु आहे भैया बी तो ही ते छा थो करे? केर? बाबू। केर बाबू? साईं इस्माइल आहे माण्हू। हिन बाबू असांजा वॾा माण्हू मारिया। अॼु हिन सां हिक कहाणी करणी। त पोइ सोचे छा थो? हल त अॼु हिकु कहाणी कयूंसि था। अॼु ई बची करे कोन वेंदो हितां। अॼु समूरा हिसाब बराबरि कंदासीं। बाबू अॼु तूं नथो बची सघे।
तोकीर ख़बर पई तुझे घरे ॿाहिरों फायरिंग थी आहे। छा? ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।